नाज़िन हाई कोर्ट सखर में मुमताज़ छजण क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत चयो आहे त पुलिस ऑफिसर सियासतदाननि ऐं वॾेरनि जी कमदारी में पूरा आहिनि। पुलिस ऑफिसर ई धाड़ेलनि सां मिलियल हूंदा त ऑपरेशन कीअं कामयाब थींदो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में मुमताज़ छजण क़त्ल केस जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस रिपोर्ट खे रद्द कंदे जवाबदार गिरफ़्तार न थियण ते कावड़ जो इज़हार कयो आहे। जस्टिस आफ़ताब ॻोरड़ ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त एसएसपी रुॻो पैसा कमाइण जे चकर में आहिनि। अहलकारनि खे धाड़ेलनि जे रहमो करम ते छॾियो वियो आहे। शहीद जवाननि जे वारसनि खे कुझु लख ॾेई जान छॾाई थी वञे। जस्टिस आफ़ताब ॻोरड़ पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो आहे त पुलिस ऑफिसर ई धाड़ेलनि सां मिलियल हूंदा त ऑपरेशन कीअं कामयाब थींदो। जेके ऑफिसर पंहिंजे अहलकारनि जो तहफ़ुज़ नथा करे सघनि उहे अवाम जो कहिड़ो तहफ़ुज़ कंदा। अदालत मुमताज़ छजण क़त्ल केस में एसएसपी घोटकी खे 14 जून ते तलब करे वरितो आहे। नाज़िन अहम ख़बर एक दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाए रहिया आहियूं त सिंध हाई कोर्ट सखर में मुमताज़ छजण क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत चयो आहे त पुलिस ऑफिसर सियासतदाननि ऐं वॾेरनि जी कमदारी में पूरा आहिनि। पुलिस ऑफिसर ई धाड़ेलनि सां मिलियल हूंदा त ऑपरेशन कीअं कामयाब थींदो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में मुमताज़ छजण क़त्ल केस जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस रिपोर्ट खे रद्द कंदे जवाबदार गिरफ़्तार न थियण ते कावड़ जो इज़हार कयो आहे। जस्टिस आफ़ताब ॻोरड़ ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त एसएसपी रुॻो पैसा कमाइण जे चकर में आहिनि। अहलकारनि खे धाड़ेलनि जे रहमो करम ते छॾियो वियो आहे। शहीद जवाननि जे वारसनि खे कुझु लख ॾेई जान छॾाई थी वञे। जस्टिस आफ़ताब ॻोरड़ पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो आहे त पुलिस ऑफिसर ई धाड़ेलनि सां मिलियल हूंदा त ऑपरेशन कीअं कामयाब थींदो। जेके ऑफिसर पंहिंजे अहलकारनि जो तहफ़ुज़ नथा करे सघनि उहे अवाम जो कहिड़ो तहफ़ुज़ कंदा। अदालत मुमताज़ छजण क़त्ल केस में एसएसपी घोटकी खे 14 जून ते तलब करे वरितो आहे।